अस्सलाम वालेकुम। अॼु असां ठाहियूं था पालक पटाटा ऐं दाल जा कबाब। उन जे लाइ हिकिड़ो ही बॉइल थियल पटाटो आहे, हिनखे बॉइल करे छिले चङी तरह मैश कयो आहे। हीअ तव्हांखे यकीन न ईंदो, हीअ पाव पालक आहे। हिकु पाव पालक, उन जूं थुलियूं ॾंडियूं कटे उछलाए छॾियूं ऐं जेको आहे उन खां पोइ बॉइल करे उन जो पाणी जेको आहे सुकाए छॾियो आहे। ऐं हीअ चोथाई कप, हिकिड़े कोप जो चोथों हिसो दाल आहे मुङनि जी, उहा भिॼाए उनखे बॉइल करे छॾियो आहे। ऐं हाणे तव्हां ॾिसो त हीअ दाल केतिरी सख़्तु आहे। जेतिरा पटाटा आहिनि, जीअं हीअ पटाटा ॾिसो ओतिरी सख़्तु हीअ दाल बि आहे। पालक जे बारे में तव्हां एतिरो ख़्यालु रखिजो त पालक जो पाणी चङी तरह ड्राई थी वञे, पर अगरि थोरो घणो रहिजी थो वञे त उनखे छाणी में रखी ज़ोर ॾेई या हथ सां मुठ में झले दॿाए उनजो पाणी हर सूरत में कढी छॾियो। अगरि पालक में थोरो बि पाणी रहिजी वियो त पोइ तव्हांजो मसालो एॾो नरम थी वेंदो तो हैंडल करणु मुश्किल थींदो। ठीक है, ये हमारे पास एक आलू है उबला हुआ, मैश किया हुआ। ये चौथाई कप मूंग की दाल, उसको बॉईल करके मसल दिया है। और एक पाव पालक की ये हालत है कि जिसको हमने बहुत निचोड़ के उबाल के इसका पानी खुश्क करके, इसमें बिल्कुल पानी नहीं होना चाहिए। एक छोटी कटी हुई प्याज है, हरा धनिया है और सफ़ेद ज़ीरा, थोड़ा सा नमक हस्ब जायका, और थोड़ी सी कुटी हुई मिर्चें हैं और थोड़ी सी पिसी हुई मिर्चें हैं। तो ये दोनों आधा आधा टीस्पून। अब इस सारे मसाले को हम मिलाएंगे। हिन सॼे मसाले खे असां मिलाईंदासीं। अगरि ही मसालो सख़्तु क़िस्म जो ठही वियो त ठीकु आहे, पर अगरि थोरो बि नरम थी पियो त उन जे लाइ हिकिड़ो ही स्लाइस मूं रखियो आहे भरिसां। अगरि मसालो नरम थी वञे त असां स्लाइस चूरो करे हिन में मिक्स कंदासीं त जीअं ही जेको आहे सही तरह सां ॻोहिजी वञे। तो एक स्लाइस हमने ये इमरजेंसी के लिए रखा है कि अगर हमारा ये मसाला इसको मिक्स करने के बाद पतला हो जाता है, नरम हो जाता है, कबाब नहीं बनते, तो हम इसमें ये चूरा करके एक ब्रेड का स्लाइस या एक से ज़्यादा भी अगर ज़रूरत पड़ जाए तो हम मिला सकते हैं। तो अब इसको मैं मिक्स करती हूँ। ये मसालो मूं मिलाए छॾियो आहे, पर पोइ बि मूंखे लॻे थो त हिन में थोरो असांखे डबल रोटी जो स्लाइस हिकिड़ो मिलाइणो पवंदो, छो त जीअं अञा ही थोड़ा सख़्तु थियनि ऐं जंहिं महिल असां हिननि खे फ्राई कयूं त हीअ जेके टुटनि न। ठीक है, ये मसाला बना लिया मैंने, लेकिन अभी मुझे लग रहा है इसमें थोड़ी सी ज़रूरत है ब्रेड का चूरा डालने की। तो एक स्लाइस का चूरा मैं डाल देती हूँ, इससे ये थोड़ा सा और सख्त बनेगा और जब हम कबाब फ्राई करेंगे तो ये टूटेंगे नहीं। ये हिकिड़ो स्लाइस किनारो मूं सख़्तु किनारो कढी छॾियो आहे, बाक़ी स्लाइस के मैं चूरो करे हाणे हिन में मिक्स थी कयां। ये किनारा मैंने हटा दिया स्लाइस का और अब इसका चूरा कर लिया है मैंने। अब मैं इसमें मिक्स कर रही हूँ। हिन में मां स्लाइस मिक्स करे छॾियो आहे चूरो ब्रेड जो। ऐं हाणे मां ही मूं वटि कुझु आयल आहे, हथ खे थोरो थोरो तेल हणंदासीं ऐं हिन जा हिकु साइज़ जा कबाब ठाहे रखंदासीं। थोड़ा थोड़ा तेल लगाते जाएंगे हाथों पे और इसके कबाब बना के रख देंगे। कबाब मूँ ठाहे छॾिया आहिनि, आप देख सकते हैं ये सारे एक ही साइज़ के, एक ही शेप में बन गए हैं। और यहाँ पर मैंने अपना नॉन स्टिक तवा गरम करने के लिए रख दिया है और इसमें मैं थोड़ा थोड़ा ऑयल डालूँगी। इसको हम ज़्यादा तेल में फ्राई नहीं करेंगे वरना ये टूट भी सकते हैं। 2-3 ये टीस्पून है मेरे पास, ये 2-3 हम डाल देते हैं तेल। ये जब गर्म हो जाएगा तो हम इसमें अपनी टिक्कियाँ, अपने कबाब फ्राई करेंगे। ये 3 चमचा मूं हिन में तेल विधो आहे, 3 टीस्पून, नंढड़ो चमचो आहे। ऐं ही हर शइ असांजी बॉइल थियल आहे। हिन में दाल बॉइल थियल आहे, पटाटो बॉइल थियल आहे, पालक बॉइल थियल आहे। इन लाइ असां हिन खे तेज़ बाहि ते जल्दी जल्दी फ्राई कंदासीं, छो त हिन में कचो त कुझु आहे कोन जो असांखे परेशानी थिए। तंहिंजे करे मूं हिन जी बाहि थोरी तेज़ करे छॾी आहे ऐं जीअं ई गरम थींदो त असां हिन में फ्राई करणु शुरू थींदासीं। पर तेल असां घणो न विझंदासीं ऐं पचाइण जे दौरान जीअं जीअं ज़रूरत पवंदी त असां हुन में थोरो इज़ाफ़ो करे था सघूं, थोरो थोरो तेल पोइ शामिलु कंदासीं। इन लाइ मूं प्याली ऐं चमचो पंहिंजे भरिसां रखियो आहे त जीअं ज़रूरत पए त असां हिन में तेल विझंदा रहूं। हीअ टिकियूं मूं तए ते विधियूं आहिनि, बाहि तेज़ कई आहे ऐं हिकिड़ो पासो हिननि जो पची वेंदो त पोइ असां वरी हिननि खे उथलाए हिननि जो ॿियो पासो पचाईंदासीं। तमामु घणो तेल नाहे विझणो, इहो यादि रखिजो। घणो तेल विझंदव त हुन में भुरी वेंदियूं, ये टूट जाएंगी अगर इसमें ज़्यादा ऑयल डालेंगे। इसलिए थोड़ा थोड़ा सा ऑयल डाल के इसको हल्का हल्का सा फ्राई करेंगे, लेकिन आँच जो है वो मीडियम होनी चाहिए ताकि जल्दी से पके। हिननि जो हिकिड़ो पासो पची वियो आहे, आप देख सकते हैं एक साइड पक चुका है। अब इनको पलट रही हूँ मैं। आप इसको ज़रूर ट्राई करें, आपकी फैमिली में सबको अच्छे लगेंगे। और अगर बनाएं तो मुझे ज़रूर बताएं कि कैसे बने थे। मुझे उम्मीद है तव्हांखे मुंहिंजी रेसिपी वणी हूंदी।
अगरि वणी हुजे त तव्हां वीडियो लाइक कयो, वीडियो शेयर कयो, कुझु पुछिणो आहे, कुझु चवणो आहे त कमेंट कयो ऐं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो त फ्यूचर में बि अगरि मां कुझु सेखारणु चाहियां। इलाही तजुर्बो आहे ज़िंदगीअ जो जेको मां तव्हां सां शेयर कंदी रहंदसि इंशाअल्लाह ज़िंदगी रही। जेकॾहिं तव्हां चैनल सब्सक्राइब कंदव त आसानी सां तव्हां उहो बाक़ी वीडियोज़ बि ॾिसी सघंदव जेके मुस्तक़बिल में इंशाअल्लाह ईंदियूं। ऐं ॿुधायो मूंखे ज़रूरु त तव्हांखे हीअ कीअं लॻा आहिनि। इंतिहाई हिकिड़ी मज़ेदार ऐं ज़ाइक़ेदार तरकीब आहे ऐं वेजिटेरियन आहिनि जेके उन्हनि जे लाइ ख़ासि तौर ते, छो त हिन में सिर्फ़ु सब्ज़ी ऐं दाल आहे, उन्हनि जे लाइ इहो हिकिड़ो ॾाढी मज़े जी डिश थींदी। कबाब ज़रूरी न आहे त सिर्फ़ु चिकन जा या गोश्त जा ई हुजनि। हल्को मां हिन में कुझु 2-3 ड्रॉप्स विझां थी तेल जा त जीअं हिननि जो थोरो पासो जेको आहे सुठो पची वञे, छो त हिकिड़े पासे जेको मूं पहिरियों तेल विधो उहो हिकिड़ो साइड जज़्ब करे चुको आहे, हिकिड़े पासे में उहो सॼो टिड़जी वियो। थोड़ा सा जो मैंने तेल डाला था वो जज़्ब कर चुके हैं, ये पहले थोड़ा सा और डाल दिया। अच्छा, इनको थोड़ा थोड़ा ज़रूर दबाएं, हिननि खे थोड़ो थोड़ो ज़रूर दबायो त जीअं ही सेट थी वञनि ऐं सिधो हिननि जो अगरि पासो हूंदो न त ही प्रॉपर पची वेंदा। पर अगरि किथां थुल्हा हूंदा, किथां सना हूंदा त पोइ पचंदा बि ईअं, किथां पचंदा किथां न पचंदा। तव्हां ॾिसो था हिननि जो रंग केॾो प्यारो आयो आहे पचण में। सड़णु बिल्कुलु न घुरिजनि ऐं ईअं बि न थिए त कचा रहिजी वञनि। ऐं जंहिं महिल बि हिकिड़ो पासो पचंदो हुजे तव्हां उन्हनि खे थोरो हिन टर्नर सां दॿाईंदव त पासो सिधो थी वेंदो ऐं सही तरह पचंदो। सो हीअ मुंहिंजी रेसिपी तयारु आहे। हाणे असां हिन खे कढंदासीं प्लेट में। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ट्राई कजो ऐं ज़रूरु मूंसां शेयर कजो। हमेशह खाधो प्यार सां पचायो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। इंशाअल्लाह वरी कंहिं ॿी नई वीडियो सां, कंहिं कम जी शइ सां वरी तव्हां सां मुलाक़ात थींदी। तेसिताईं अल्लाह भाई।